अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सिर्फ STN न्यूज़ आऊँ हैं सोहेल वीडियो। सकन में खबर ॾींदा आलू त सकन में अस्कर आलम व आमिल तहरीक पाकिस्तान ज़िले नवाबशाह सिटी सकन तरफां बलोचिस्तान ऐं बेगुनाह शिया मज़दूरनि जी बेदर्जी सां क़त्ल वारे वाक़े ख़िलाफ़ चांडिया पंप खां नेशनल प्रेस क्लब ताईं रैली कढी वई, जंहिंजी अॻुवाणी ज़िले सदर सैयद माजिद अली शाह, सैयद अब्बास अलमदार नकवी, मोहम्मद यासीन आरफी ऐं सैयद मंजूर अली जिन कई। रैली के मुस्लिम लीग नून जे अमजद खानज़ादा, मौलाना सैयद निसार अली नकवी, मौलाना अली डिनो चांडियो, वकील अॻवान अब्दुल रहमान लाको, मोहम्मद यासीन आरफी ऐं सैयद मंजूर अली ख़िताब कंदे चयो त बलोचिस्तान में बेगुनाह शिया मज़दूर जो क़त्ल सिर्फ़ एक वाक़ियो नाहे बल्कि मौजूदा हुक्मराननि जी नाअहली जो वाज़ह सबूत आहे। इन्हनि चयो त 2021 खां शिया मुख़्तलिफ़ फ़िक्र जे माण्हुनि खे बेगुनाह क़त्ल कयो पियो वञे ऐं क़ातिल उन जी ज़िम्मेवारी बि क़बूलनि था, पर पोइ बि मुल्क जा वज़ीर तहक़ीक़ाती जो हुकुम ॾेई रहियो आहे। हिननि मुतालबो कयो त बलोचिस्तान जे मज़लूम शदाइद जे क़ातिलनि खे फ़ौरी गिरफ़्तार कयो वञे ऐं संदसि वारसनि जा मुतालबा तस्लीम करे उन्हनि सां इंसाफ़ कयो वञे। रैली खे अब्दुल सत्तार चांडियो, मोहम्मद अली चांडियो, सैयद कुर्बान अली नकवी ऐं गुलाम महदी चांडियो ऐं ॿियनि ख़िताब कयो। जी